وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन, फ़िक्रे आख़िरत जे हिन महफ़िल में मुखाग में हज़रत मौलाना उमर दराज़ अख़्तर क़ादरी उन खां अॻ में डॉक्टर मोहम्मद रफ़ीक लाखो साहब तव्हांजे अॻियां ख़िताब कयो। चंद गुज़ारिशूं मौज़ू जे मुताबिक़त ऐं मुनासिबत सां मां अर्ज़ कयां थो। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ दुनिया फ़ानी आहे ऐं इन जे मथां फना जो वक़्तु मुक़र्रर आहे। असांजे इल्म में नाहे, असांखे खणी ख़बर नाहे, पर ख़ुदा खे मालूम आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान, क़ुरान जो फ़ैसिलो आहे। हर शइ जी फना है, बका सिर्फ़ अल्लाह जे ज़ात खे। तव्हांखे असांखे ही दुनिया छॾणी आहे, कीअं न छॾींदासूं। असां पंहिंजनि अज़ीज़नि, क़रीबनि, मिटनि, माइटनि, ॿियनि मुस्लमाननि खे अखियुनि सां ॾिठोसीं, पंहिंजे हथनि सां उन्हनि खे कफ़न पाराए क़बरुनि जे अंदरि लाथोसीं। जॾहिं उहे हमेशह न रहिया त न को मां हमेशह रहंदुसि, न को तव्हां हमेशह रहंदव। तव्हांखे असांखे हिकु ॾींहुं दुनिया छॾणी आहे, क़बर जे अंदरि पहुचणो आहे, वरी हिसाब किताब जे लाइ हशर जे अंदरि बरोज़े क़यामत तव्हां असांखे उथणो आहे। ऐं उते जो कुझु थींदो उन जे लाइ असांजी केतिरी तयारी आहे। जेके सवाल जवाब असां खां क़बर में थींदा, क़बर खां बाद में हशर में थींदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे, कंहिं बि बनी आदम जा हशर में पेर न को हेॾे चुरंदा, न को हेॾे चुरंदा, काॾे बि न चुरी सघंदा जेसी ताईं उहे चंद सवालनि जा जवाब न ॾींदो। पहिरियां उन्हनि जा जवाब ॾे, उन खां बाद में तुंहिंजा कदम अॻिते वधंदा। ॿुधाए, ख़ुदा तोखे उमिरि ॾिनी हुई, उन उमिरि खे किथे गुज़ारी? ख़ुदा तोखे जवानी ॾिनी हुई,
उन जवानी के किथे गुजारी यो माल जो को कमायो हुई किथा खां कमायो हुई ऐं वरी ख़र्चो न के कयो हुई त कहिड़ी जाइ ते ख़र्च कयो हुई मुंहिंजी उमिरि अवां जी उमिरि जंहिंजी बि जेतिरी उमिरि आहे 40 साल 50 साल 60 साल 70 80 साल सवाल थींदो त 60 70 साल तोखे ज़िंदगी अल्लाह फरमाई थो ॿुधणी हाणे उहो सॼो हिसाब ॿुधा 60 साल किथे गुज़ारी कहिड़े कम में उमिरि गुज़ारे आहे जवानी तोखे ख़ुदा ॾिनी उन जवानी के किथे तो गुज़ारे आहे माल जा ज़रिया ॿुधा बाबा त की बंदि कर उबासीअ जे ज़बान ते ॾिजे तोखे ख़ुदा माल ॾिनो माल तो कमायो उन माल जा ज़राए ॿुधा किथां किथां माल कमाई ऐं पोइ वरी इहो ॿुधाए त ख़र्च किथे कई अब हेॾे तवजो कयो हेॾे तवजो कयो छा मूंखे पोइते जेका ज़िंदगी गुज़ारे आयुसि अलिफ खां या ताईं हर शइ मूंखे यादि आहे मूंखे यादि न आहे लेकिन उते मूंखे ॿुधाइणो आहे त मां पंहिंजे 40 साल ज़िंदगी में 50 साल ज़िंदगी में 60 70 साल जे ज़िंदगी में छा छा मूं कयो जवानी मूं पंहिंजी किथे गुज़ारी हिते त माण्हू जीअं अचे थो तीअं थो हले असांजी ज़िंदगी असां कॾहिं कोन ॾिठो त असां ज़िंदगी इंसाननि वारी था गुज़ारियूं या असां ज़िंदगी जानवरनि वारी था गुज़ारियूं असां इंसाननि वारी ज़िंदगी था गुज़ारियूं या असां ठगनि ऐं गॾहनि वारी ज़िंदगी था गुज़ारियूं को ख़ौफ़ कोन्हे को ही त आम ॻाल्हि आहे त मायूसी कुफर आहे माना ख़ुदा जे रहमत खां माण्हू मायूस न थिए ख़ुदा जे रहमत खां नाउमेद थियणु मायूस थियणु कुफर आहे बराबरि पर इहा बि ॻाल्हि ज़हन में रखो त ख़ुदा जे ख़ौफ़ खां बेख़ौफ़ थियणु इहो बि कुफर आहे अगर खुदा जे रहमत खां मायूसी कुफर आहे त कॾहिं इन पासे जे ख़्याल वियो त खुदा खां बेख़ौफ़ बि न आहे थियणो जेको खुदा खां बेख़ौफ़ थिए इहो बि कुफर थो करे जे रहमत खां मायूसी कुफर आहे त पोइ ख़ौफ़ खुदा रखणो न आहे अल्लाह जो डप रखणो न आहे अंदर में अल्लाह जेका जवाब ॾे थियणु असांखे न आहे उन आख़िरत जे फिक्र करण जे लाइ ख़ौफ़ खुदा अंदर में पैदा करणो पवंदो ख़शियत इलाही पैदा करणी पवंदी कुछ पंहिंजे ख़ात्मे जे तरफ़ बि ध्यानु पवंदो त ही जेका असां ढोरनि ठगनि वांगे जीअं अचे थी तीअं था ज़िंदगी गुज़ारियूं न हलाल जो ख़्यालु आहे न हराम जो ख़्यालु आहे न जाइज़ जो ख़्यालु आहे न नाजाइज़ जो ख़्यालु आहे न असांखे इहा ख़बर आहे त हे माल किथां पियो अचे कीअं पिया कमायूं को व्याज जो धंधो त न आहे को हराम खोरी जो धंधो त न आहे को यतीमनि जो माल त न आहे को पराओ हक़ त गसब करे कोन था खाऊं बिल्कुल न पासे जे ख्याल कोने मरणो भी आहे बाबा ये केर न समझे त अज मां स्टेज ते वेठो आहियां अवां जे साम्हूं नसीहत जो ॻाल्हि कयां थो लेकिन सुभाणे मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो ख़ात्मो मुंहिंजो काथो थींदो किथे कीअं थींदो उमेद त माण्हू रखी सघे थो लेकिन ख़ुदा जे तक़दीर में छा आहे उनजी मूंखे का ख़बर कान्हे का त इहा जेका ज़िंदगी मां अॼु गुज़ारियां थो सुभाणे बि हूंदी अलाए न अॼु जेकॾहिं मां मस्जिद जो कखो आहियां मस्जिद में अचां थो का ख़बर न आहे सुभाणे या मस्जिद में नसीब थींदी या मस्जिद खां पोइ फिरी वेंदो मां हज़रत फुदैल बिन अयाज़ जो वाक़ियो तव्हांजे अॻियां बयान थो कयां मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे रसाइल जे अंदरि लिखियो आहे हज़रत फुदैल बिन अयाज़ वक़्त जो मशहूर अल्लाह जो कामिल वली हुयो उनजो शागिर्द उनजे मथां मौत जो वक़्तु अची वियो हज़रत फुदैल बिन अयाज़ पाण उन जाइ ते मौजूद आहे यासीन शरीफ जी तिलावत शुरू कई तो वो फुदैल बिन अयाज़ के शागिर्द सदस्य मुरीद शागिर्द हो चवे जैसे यासीन मुझे मथा न पढ़
यासीन मुझे मथा न पढ़ो। बुजुर्ग खामोश थी, तंकी न करण लॻो हुनखे कलमे जी ताने वजन वारो आहे। तंकी न के कलमे जी कयां, तंकी ने जॾहिं शुरू कई त चईं या तंकी में मूंखे न कर, छो मां इन खां बेज़ार आहियां। माज़अल्लाह, खुदा पनाह में रखे। मरे वारे टाइम ते तो जो मां इन खां बेज़ार आहियां, कलमे खां मूंखे तंकी ने कलमे जी न कयो। मरी वियो। हज़रत फुदैल बयान बिन अयाद उठो, सिधो पंहिंजे हुजरे में वियो। 40 ॾींहं हुजरे खां ॿाहिरि सवाइ कंहिं शरई ज़रूरत जे ॿाहिरि बुज़ुर्ग निकितो ई न, रोतो रहियो 40 ॾींहं। 40 ॾींहं खां बाद में संदसि शागिर्द मुरीद ख्वाब में नज़र आयो। ॾिठई त फ़रिश्ता हुनखे जहन्नम ॾे हेलियो था वञनि। चीज़ तोसां छा थियो? तू त मुंहिंजे शागिर्दनि में सभिनी खां मथे दर्जो रखंदे हे। शागिर्द फुदैल पिया, फुदैल बिन अयाद जा घणा, जे उन सभिनी मां तूं सभु आला हुई, सभिनी मां दर्जो तुंहिंजो मथे नज़र पे आयो। तोखे जहन्नम ॾे छिकियो त वञ। चईसि मुंहिंजो ख़ात्मो बुरो थियो, ईमान ते ख़ात्मो मुंहिंजो कोन थियो। जी छाजे करे ख़ुदा तोखां मारिफत पंहिंजी फुरे छॾी। जे टिनि ॻाल्हियुनि जे करे, टे हिकिड़ा अहिड़ा अमल मुंहिंजे अंदर हा जंहिंजे करे ख़ुदा जी मारिफत जो ॾीओ जेको मुंहिंजे अंदर में वियो पिए, ख़ुदा हुनखे विसाए छॾियो। ख़ुदा पंहिंजी मारिफत जो नूर मूंखां सलब फरमायो, ईमान मूंखां खसिजी वियो, ख़ात्मो मुंहिंजो बुरो थियो। कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे? चईसि टे ॻाल्हियूं हुयूं, उन टिनि ॻाल्हियुनि जे करे मुंहिंजो ईमान वियो। कहिड़ियूं? चई सभ खां पहिरीं चुगलखोरी। चुगलखोरी खुदा जा बंदो वक्त सीधा आया, कोई पढ़ में लॻल आहे, अल्लाह जी हिदायत थियो आहे। ईअं फिक्र आख़िर तव्हां वेही करे ॿुधंदो ऐं सुधरंदा। पहिरें नंबर ते चुगलखोरी। चुगलखोरी छा आहे? हितां जी ॻाल्हि ॿुध, उते वञी कर। हुतां जी ॿुध, उते वञी कर। हुतां जी ॿुध, उते वञी ॻाल्हि कर। इहा आहे चुगली हणण। पर केतिरी असां में आम आहे। हिते असां ॻाल्हि कईसूं, हितां उते वञी हुनखे ॿियनि जे ॻाल्हि कई, उन्हनि वरी हुनखे का ख़बर आहे त इन जो वबाल सुबह कहिड़ो थींदो। बस इन आसरे ते त रब खां मायूस न थियो, बिल्कुलु मायूस न थियो, पर ख़ुदा जे ख़ौफ खां बि बेखौफ न थियो। डर हुजे, अल ईमान बैन रजा वल खौफ। ईमान उम्मीद ऐं खौफ जे विच में आहे। न सिर्फ़ खौफ जो नालो ईमान आहे, न सिर्फ़ उम्मीद जो नालो ईमान आहे। उम्मीद बि अल्लाह जे रहमत में हुजे त ख़ुदा जे अज़ाब खां खौफ बि हुजे। इन्हनि चुगलियुनि जेके तबाहियूं दुनिया में आंदियूं, इन चुगलियुनि जेको मुआशरे खे बर्बाद कयो, हितां जूं ॻाल्हियूं हुते ॿुधी करे वञी करणु सभिनी कोन थो अचे। चुगलियूं हणे फुदैल बिन अयाद ख़ुद खे केॾा पहिरें नंबर ते चुगली, ॿिए नंबर ते हसद। हसद रखण ॿिए सां। हसद छा आहे? त इहा फलाणे वटि जेका नेमत आहे इहा इन वटि न हुजे, इन खां खसिजी वञे, इहा मूं वटि हुजे। इहो आहे हसद, साड़। जेकॾहिं माण्हू खे रीस थिए, जंहिंखे रश चइबो आहे, त इन वटि बि आहे पर इहा नेमत मूं वटि जो हुजे। माना जहिड़ो इहो नेक आहे, ख़ुदा मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाए त मां बि अहिड़ो थी वञा। इहा भली आहे, लेकिन इन वटि हुजे ई न, इन वटि छो आहे? इहो हसद आहे। जैसे ॿियो नंबर हसद जे करे ख़ुदा मारिफत वारो नूर, ईमान जो नूर मूंखां सलब फरमायो। ऐं टे नंबर ते हिकिड़ो मूं में मर्ज़ हो, हिकिड़ी मूं में बीमारी हुई। हिकु तबीब हकीम वटि मां वयुसि, उन खां मूं वञी पुछा कई इन इल्लत बीमारी मर्ज़ जो इलाज कहिड़ो आहे? मूंखे जे रोज़ानो शराब जो हिकिड़ो प्यालो या शराब जो हिकिड़ो गिलास पीअंदो कर। मां उन मर्ज़ खां पंहिंजे जान खे छॾाइण जे लाइ उन हकीम जे चवण ते बस मां ॿिए पासे ते न वयुसि, को मां ॿियो इलाज तलाश न कयो, वञी मां हिन शराब खे वरितो।
मोह जने माया ईमान जो नूर भयो मार्फत जो नूर भयो खुदा के सुनण वारो जज्बो एहसास नूर भयो ऐ मां बेईमान थी करे मुआया हाल मुके जहन्नम दे मलाइक मुके छिटियो था वजन मुसलमानो कदे यो फिक्र असा करे त असा जेको अमल कयूं था नतीजो उन जो छा निकरंदो मां त समझी वेठो स बाबा मां 8 साल कोर्स कयो 30 साल मु पढ़ायो मां त वडी खिदमत करे छडी बस विश्व जा दरादा मरा त मुझे ला अगी खुलिया पिया हुआ न मुझावता अल्लाह समद खुदा दी जात बेनियाजा अल्लाह के लगो असा जे इल्म जी जरूरत अल्लाह के लगो मुजादा असा जे इबादत जी जरूरत इबादत कयो था तो खुदा राजी थे जो सुभान अल्लाह असा तवा इल्म पढ़ो त अल्लाह जे रजा जे वास्ते पर जे करे ना है खुदा दी रजा तो को का खबर ना है हशर असा जो केड़ो थीगो मां अर्ज यो पे को तो अल्लाह दी जात बेनियाजा खुदा के कंजी भी परवाह न लेगा आओ अल्लाह जे करे करम फरमाए अल्लाह ताला तौफीक अता फरमाए तो या अल्लाह जी असा जे वदा मेहरबानी जो खुदा या तौफीक दी आहे जो अल्लाह जे घर में अचो था लेकिन को गुरूर करे वदाई करे तकब्बुर करे पाण के भाए पाण के कुछ समझे त मां अगे अर्ज करे छडियो आ त कुछ सकरात जी सत्य के याद कयो व्याज खोरण के ॾिसो हिंदुनि खां ज्यादा व्याजी वेठा खाइनि को खौफ कोन्हे चुगल खोरण के ॾिसो माण्हू जा घर फिटाए माशर के तबाह करे छॾे गिला खोरण के ॾिसो परायो गिलाऊं गीबतूं करनि हिकिड़ो हूंदो आहे बोहतान ॿी हूंदी आहे गिला बोहतान उहा जो कंहिं माण्हू में का शइ आहे ई कान ऐं तव्हां हुनजे मथां मढूं वेठा हे अहिड़ो इहो आहे बोहतान हालांकि हुन में का शइ आहे ई कान पर जे करे हुन में को मायूब शइ ऐब वारी शइ आहे ऐं पर पुठ तव्हां वेही हुन जो तस्करो कयो इन खे गिला चइबो आहे उहे गिला खोरनि जो हाल ॾिसो त माण्हुनि खे कीअं परायूं गिलाऊं कनि ऐं हुननि खे गिला में चस्को मिलंदो आहे गिला खोर जॾहिं गिला कंदो आहे त चस्को हुनखे मिलंदो आहे पोइ गिला ते गिला इहा ख़बर न आहे त इहो केॾो वॾो गुनाह आहे कबीरो गुनाह हुआ ऐं क़यामत जे ॾींहुं हिन वारियूं नेकियूं गिला खोर जेको गिला कंदड़ हूंदो इन जूं नेकियूं खणी ऐं हुनखे ॾिनी वेंदियूं जंहिंजी हुन गिला कई हूंदी ऐं असां जूं नेकियूं ईअं हली वेंदियूं कॾहिं असां हुन तरफ़ ख़्यालु कयो असांखे को ख़्यालु न आहे तवजो कोन्हे त को नमाज़ असांजे मथां फर्ज़ आहे उहा पढ़णी आहे ईंदासूं त बस ऐन ते मथे जे पहुचंदासीं वरी जनालो पेशवा बस ओ सुई सिधी जे अल्लाह अकबर चवे मिंट दे करे लेत थी त पेशवा जे मथां गुस्सा ऐं कावड़ियो माना खुदा जे घर में सुख कोने मुसलमान खे जो बाबा 2 मिंट लेट थी वे त भला भई हुजूर ते दुरूद सलाम ना पढ़ो अल्लाह जो ज़िक्र अज़कार कयो था न कावड़िया वेठा हूंदा इमाम जे मथां पेशवा जे मथां मिंट लेट छो कई 2 मिंट लेट छाजे करे थी हालांकि मुसलमान जो हाल बस जे लाइ ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ खां सवाइ रही न सघे ऐं मच्छीअ खे पाणी खपे मुसलमान खे पंहिंजे ज़रूहानी ज़िंदगीअ जे लाइ अल्लाह जो घर अहिड़े तरीक़े सां खपे हुनजे अंदर में तड़प उहा मौजूद हुजे दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो त मां अर्ज़ करे रहियो हुउसि त हुन ख़ात्मे जो असांखे को ख़्यालु कोन्हे हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह का हिकिड़े खे पुछो चइसि मां से कुतो धारियो आहे इन कुते जो पुछ भलो या तुंहिंजी इहा ॾाढी भली मुझे कुत्ते जो ही कुत्तो आ कुत्ते जो पुछ भलो मुल्ला अली कारी रहमतुल्लाह लिखे तो हजरत सुल्तान पंहिंजो बायज़ीद बिस्तामी खां जॾहिं हुन साफ़ कयो
जैसे तुते जो कुछ भलो या तुझी सवारी ॾाढी भली जे सबा जेकॾहिं मुंहिंजो थियो ख़ात्मो ईमान ते मेरे तवज्जो कयो ए बायज़ीद बिस्तामी केरा बायज़ीद बिस्तामी हुआ जो नक्शबंदी सिलसिले में इमाम जाफर सादिक खां फैज़ वठी दुनिया खे ॾियण वारो हज़रत बायज़ीद बिस्तामी बायज़ीद बिस्तामी वो अल्लाह जो वली आहे फरमाए मूंखा 100 साल बाद में मुझे साल का 100 साल बाद में खरकान जे शहर में अबुल हसन खरकानी पैदा थींदो मुझे भजन का 100 साल बाद में मुझे मज़ार ते ईंदो वो तरीक़त जो इल्म पे मूंखा सिखंदो शरीयत जो इल्म पे मूंखा सिखंदो मां उन खे मुरीद बणाईंदुसि ऐं अॻिते वरी मुआर वसां वारो फैज़ दुनिया ते अबुल हसन खरकानी पहुचाए उन जवाब ॾिनो हज़रत बायज़ीद बिस्तामी जेकॾहिं मुंहिंजो ख़ात्मो ईमान ते थियो असां तव्हां त रजिस्ट्री लिखायो वेठा आहियूं न तव्हां जे साम्हूं त रजिस्ट्री लिखी पई आहे त बसि मां मरंदुसि त मुंहिंजो ख़ात्मो बसि ईमान ते आहे जन्नत मुंहिंजे लाइ खुली पई आहे दर खुलिया पिया त मरां त सही नक्शबंदी सिलसिलो इमाम रब्बानी खां अॻिते शाह नक्शबंद खां मथे हे पूरी दुनिया नक्शबंदीयत हज़रत बायज़ीद बिस्तामी जे पुठियां है ऐं हज़रत बायज़ीद बिस्तामी इमाम जाफर सादिक खां फैज़ वठी करे दुनिया की नक्शबंदी सिलसिले में फैज़ वठे वो हज़रत बायज़ीद बिस्तामी फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजो ईमान ते ख़ात्मो थियो त पोइ यादि रखो मुंहिंजी दाढ़ी भली जे ईमान ते मुंहिंजो ख़ात्मो थियो मुंहिंजी दाढ़ी भली जेकॾहिं ईमान ते मुंहिंजो ख़ात्मो न थियो त पोइ कुते जो कुझु भलो पोइ त मुंहिंजो कुझु बि न रहियो माना अल्लाह जा कामिल वली एतिरो ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं ख़ात्मे वारे हालत जो एतिरो डपु असांखे त करे ई कान्हे असांखे त कुझु फिक्र ई कोन्हे को कुझु बि न आहे बसि असां आया जेको खयो वेठा आहियूं भली ॻाल्हि आहे आसरा उमेदूं हुजनि असां कयोसीं मीलाद शरीफ़ बसि माशाअल्लाह बख़्शिजी वियासीं अवा मीलाद जी ॻाल्हि भली आहे पर कुझु मीलाद वारे जी ॻाल्हि मञ बि त सही मीलाद त भली ॻाल्हि आहे पर मीलाद वारे जी ॻाल्हि त मञ त मीलाद वारे फरमायो छा आहे हदीस पाक में थो अचे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बीहारींदो तुंहिंजी औलाद आहे हिनखे फ़ैसिलो हाणे जन्नत में मोकिल जन्नती जन्नत में जहन्नम में हलंदा अर्ज़ कंदो मौला कंहिंखे कंहिंखे मोकिलियां अल्लाह फरमाईंदो त 999 मां 1000 मां हिकिड़ो जन्नत में 999 जन्नत असां वटि त सही सते फारम ते नालो लिखियो पियो आहे त मां जन्नती आहियां खातो मुंहिंजो लिखियो पियो आहे बसि मां जन्नती आहियां बराबरि सही अल्लाह जा बंदो ख़ात्मे जो पंहिंजे हुस्न ख़ात्मे जो ख़्याल रखो आख़िरत जे हिसाब किताब खे बि निहारियो जॾहिं हुजूर इहा ॻाल्हि ॿुधाई त हज़रत आदम खे हुकुम थींदो त 1000 मां हिकु जन्नत में 999 जहन्नम में मोकिलणा आहिनि साहबी ॾकी विया साहबनि खे या रसूल अल्लाह कीअं मामिलो थींदो पाण फरमायूं इहो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे अल्लाह जे रहमत में खां मायूस न थियो नाउमीद न थियो अमल भला कंदा रहो पोइ अल्लाह ते भरोसो करे रखंदा पढ़ो ला
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जे मथां कुर्बान थियण जी त असां दावा कयूं था, पर हुजूर जे हुक्म ते अमल करण जे लाइ असां बिल्कुलु तैयार न आहियूं। आखिरत जो हिकिड़ो मंज़र आहे, कई क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते अल्लाह आखिरत जा मंज़र बयान फरमाया। हिन जा ते हिकिड़ो मंज़र आहे, मां अर्ज़ कयां थो, हेॾे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, क़ुरान जे ॿुधंदे नमाज़ कयो। क़यामत जो ॾींहुं हूंदो, अल्लाह ताला इरशाद फरमाए त जॾहिं जन्नती जन्नत में हूंदा, उहे जन्नती जेके आहिनि, जेके मुजरिम माण्हू आहिनि, बदकार माण्हू आहिनि, ॾोही माण्हू आहिनि, उन्हनि जे बारे में सवाल कंदा, उन्हनि खां पुछंदा मा सलककुम फी सक़र, तव्हांखे जहन्नम में कहिड़ी शइ वठी आई आहे? मा सलककुम फी सक़र, सक़र में जहन्नम में तव्हांखे कहिड़ी शइ वठी आई? कीअं तव्हां दोज़ख में आयो? वो ॿुधाईंदा, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, चवंदा असां नमाज़ी कोन हुआसीं, असां नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं। उन खां पुछंदा जहन्नम में कीअं आयो, कहिड़ी ॻाल्हि जे करे आयो? जवाब चवंदा लम नकु मिनल मुसल्लीन, असां नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं, वलम नको नुतइमुल मिस्कीन, ऐं असां मिस्कीननि खे ताम बि कोन खाराईंदासीं। न मिस्कीननि खे ताम खारायो, न ग़रीबनि खे ताम खारायो, न ई असां नमाज़ पढ़ो, नमाज़ बि असीं कोन पढ़ंदा हुआसीं, अहिड़े तरीक़े सां असां ताम बि कोन खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नखूद मअल खाइदीन, ऐं जेके न रंग रुंद कंदा हुआ, असां बि उन्हनि सां गॾु वेठा आहिनि, मज़ाक़नि मश्ग़ूल में रंग में बि हूंदा हुआसीं। अॼु असांजो हाल बि अहिड़ो आहे, दुनिया जे ऐश इशरत में अची, दुनिया जे लाभ लाभ में अची करे पाण खे अहिड़ो त असां मसरूफ़ करे छॾियो, न त असांखे नवाज़ जे वास्ते उथाईं मां, न ई असांखे मिस्कीननि जे गुजादा सार संभाल लहण जो असां वटि टाइम आहे। ऐं जे निमाज़ जी ॻाल्हि थींदी त बहाना पिया ठाहींदासीं। बाबा तव्हां असांखे पीसे रोज़े वारे फरमायो आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु, पाण फरमाए था असांखे जेको हुकुम आहे उन हुकुम जी इताअत असांखे करणी आहे, कबूल करण न करण या अल्लाह जी मर्ज़ी आहे। कबूल करे उन जी मर्ज़ी, कबूल न करे उन जी मर्ज़ी। उम्मीदवार माण्हू रहंदो पर ख़ौफ़ में माण्हू रखे, ईअं न थिए जो मथां मुंहिंजो अमल हाणे वरी मोटाए मुंहिंजे मुंहिंजे मथां हयो वञे, इहो डप में रखिणो आहे त उम्मीद में अल्लाह जे ज़ात में रखणी आहे। पर हुकुम असांखे अमल करण जो, हुकुम असांखे दुआ करण जो, कबूल करण न करण मालिक मंज़िल जो मुख़्तार ख़ुदा पाण। असांखे जेको हुकुम ॾिनो अथई दिलि सां असां पंहिंजो हुकुम पूरो कयूं। तफ़सीरुल बयान में अल्लामा इस्माइल हक़ी लिखियो आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हो, उन एहराम ते वञो, उन जे भरिसां हिकिड़ो जवान वेठो हो, हुन बि एहराम वधो त हज ते था हलूं। बुज़ुर्ग एहराम बदन खां बाद में गुस्ल कई, चादरूं पातई, नफ़िल पढ़ी, हाणे एहराम जो तरीक़ो या त लबैक पढ़ त हाणे पको तूं थी वे एहराम का। उन जो लबैक अल्लाहुम्मा लबैक, जीअं ई उन दरवेश ये लफ़्ज़ ज़बान सां चया, मथां खां ग़ैबी आवाज़ आयो, तुंहिंजी लबैक क़बूली नाहे। सुभान अल्लाह। वो जवाब बि कशफ वारो हो, बुद्धि वरतई, जिसे तो खे त हे जवाब पियो मिले त तुंहिंजी लबैक मक़बूल कोन्हे। जी बाबा तो अॼु ॿुधो आहे, मुंहिंजी त अछी दाढ़ी थी वई आहे, हर साल हज जे लाइ इहराम ॿधंदो आहियां, लबैक चवंदो आहियां, हर दफ़ो
दफे यूं ही आवाज हुई दुआ न तुझी लबैक मक़बूल कोने जीवो जने मक़बूल कोने त तकलीफ छाजे लाए तो करी हर साल पंध पियो करी हरम पाक जी तरफ हर साल हज जे लाए राम जी पंध पियो करे छो जी बाबा मुझो कम आ पंध करणो कबूल करणो न करणो मालिक जो कम यार असा त इहो दर वरतो आ छदी तो सुकून हर दफे यो बुधंदो आया पर मां छडियो न कम के अज ताई कोने को इया गाल न करे जने बीठो त मथां गैबी आवाज आयो माना घबराए न ये भी तुझी लबैक कबूल कया तो पोते तो जेतरा हज कई लबैक में सब मां तुझा कबूल हां थे तब दर असा जे लाई हुआ न थी तब दर असा जे लाई हुआ बेटा इंसाफ फरमाए तो जे ले लाई मलही ता पिण लीलाई आसरो मलाहे जो सजण सभा जो घणो तो असा के कम यो करणो हा बाकी पंहिंजे दिल सां माण्हू करे वो अल्लाह ताला कंहिंजे मेहनत खे ज़ाया न कंदो आहे अल्लाह कंहिंजे मेहनत खे विञाईंदो न आहे नमाज़ बि पढ़णी आहे गरीबन मिस्किन जी संभाल मिलणी आहे सुभान अल्लाह जो हिकिड़ो वॾो वाइज़ हो ख़तीब हो ये वाइज़ पियो करे मुसलमाननि खे शेख मंसूर अलवाइज़ उनजो नालो हो बुजुर्ग हो वालुल्लाह शख्स हो मुस्तजाब दावात हो ये फकीर हो हिकिड़ो उथी बीठो हज़रत शेख मंसूर खे चई चवण लॻो त जिसे मूंखे अल्लाह जे नाले ते कुझु ॾे बुजुर्ग वटि खीसे में का शइ मौजूदु कान हुई उन वक़्त में ऐलान की त बाबा तव्हां हेतिरा सारा मजमो भरियो पियो आहे को बि माण्हू हिकिड़ो उथे हिन जी मदद हिन जी करे पोइ मूंखां उहो दुआ घुराए जहिड़ी हुनखे दुआ अचे मूंखां घुराए मां हुन जे लाइ दुआ करे सघंदुसि किथे था पहुचो रखियो खयूं जो टेबल जे अंदरि खान हाणे खयूं बीठो तंहिंजे करे फिलहाल रखियो ज़रूरत पई तव्हां में ॿुधण जी ॻाल्हि हूंदी त वरी खणी क़ुर तव्हांजो सोनो खोले फिक्र आख़िरत ॿुधणो आहे त पोइ ठाहे ॿुधणो आहे करामतूं ॿुधाए अंबो छूता ॻणाए त बसि आसरो सुम्ही पियो आराम सां कुझु बि कोन्हे आख़िरत जो को फिक्र ई कोन्हे क़ुरान फरमाए थो अयहसबुल इंसान अन युतरक सुदा इंसानी को सम्झे तो हुनखे बेकार छॾियो वेंदो तव्हां ईअं सम्झो आहे तव्हां ईमान आंदो ऐं तव्हां बसि जन्नत में हलिया वेंदो क़ुरान करीम अल्लाह ताला फरमाए त तव्हां ईमान आंदो आहे बसि तव्हां ईअं जन्नत में हलिया वेंदो तव्हांजी आज़माइश इम्तिहान न थींदो न हिन इम्तिहान जे घाणे मां घिरणो आहे उन खां बाद में अॻियो इहे जन्नत आसान था ॾेखारे जेतिरी तव्हां सां ॻाल्हि करे ऐं आसान था कयो इहो मामिलो एतिरो आसान कोन्हे बाबा आसान उन जे लाइ जंहिंजे मथां अल्लाह ख़ुदि आसान फरमाए चयो ॿई ॻाल्हियूं गॾे थो कयां इन जे करे जो मतां जो कहिड़ो ग़लति मफ़हूम वठे छो त हज़रत अली साईं जो फरमान आहे पाण फरमाईंदा जेको रुगो अल्लाह जे ख़ौफ़ जी ॻाल्हि करे इहो बि आलिम नाहे जेको रुगो माण्हू खे उमेदूं आसरा ॿुधाए इहो बि आलिम नाहे आलिम उहा उनजो कमु आहे त अल्लाह जो ख़ौफ़ बि ॿुधाए त ख़ुदा जी रहमत में उमेद उन जे पासे ॾे अचो जेको तो असां समेत पूरी दुनिया जो ख़ालिक़ आहे जो उन जे इबादत में बहानो न ठाहे थी सवे साल सदियूं गुज़रो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो
सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे दे बहानो सायो कर मुसलमान छॾे दे बहानो लगे गए जारिया लगे गए मारिया सो अल्लाह 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 सभी तो सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन बनाया सो अल्लाह 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 इस जो चंद्र तारा गया के रोशन बिना वट कपजे बिना रमज़रो गम इस जो चंद्र तारा गया के रोशन बिना वट कपजे बिना रमज़रो गम सब लिखे सरजाए इस कौन दोहन सब लिखे सरजाए इस कौन दोहन हवा पाए पानी दरिया कहे बहाया जो सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 के मजूसी जो गुलाम वेठो हो उन जो मुझे खीसे में 4 दिरहम प्यान या तो ने सवालिया थी दुआ तो बनाया 4 दिरहम खई ने सवालिया के कुदरत जो बाबा वायदो कयो अरे तू दुआ घुरा अल्लाह के रस कदुस बस चो जिसे पहली गाल तमा गुलामी की जिंदगी गुजारा तो पुराने जमाने में बाना होता हा गुलाम जर खरीद होता दुआ कर तो गुलामी जी जिंदगी का आजादी मिले गुलामी का आजादी मिले बुजुर्ग दुआ फरमाई थी बी दुआ चौ 4 दिरहम 4 दुआ एक दिरहम ते एक दुआ बी दुआ घुरा जिसे मालदार था या दुआ घुरो चुता आजाद थी वजा तब गरीब मिस्कीन हंदस बुजुर्ग वहाबी दुआ फरमाई चियाने टी दुआ चाहो अर्ज कई किबला दुआ आए तब जो मालिक मजूसी या मुसलमान को ने दुआ कयो अल्लाह ताला नबी इस्लाम दी दौलत नसीब फरमाए चौथी दुआ चाहो किबला ने आखिर में दुआ कर तक्या मौजूदी उते तमाम जन्नत में तब जो मालिक भी जन्नत में अल्लाह करम कयो खुदा मेहरबानी फरमाई दरवेश दुआ कबूल थी गई वाइज थियो पूरो दुआ थी वयो हाने हे उठ्यो सुदो मालिक वट पादो जी देर कई जे अज हलियो बे शेख मंसूर पेरो अल्लाह या बुजुर्ग दरवेश मानू की बाज नसीहत पे कई जो उन जो गालियो पे हलियो मां पे वजी बेही सो बुध तेजे करे देर थी वई ऐं 4 दिरहम दोबारा जेके बजा उहे मां ख़ैरात करिया सुभान अल्लाह जो जी बस बुजुर्ग खां के जे सवाल कयो हुन जे कीसे में कोन हा तेजे करे हुन जो बाबा तव्हां मां केरु ले मां उन खे दुआ कंदुसि सो मां 4 दिरहम ॾिना 4 दुआऊं वठी आयुसि
जे बुधाए जे तेरी दुआ या घुराई मां सदवा कर त गुलामी मां जान छुटे वो बुजुर्ग दुआ खड़ी फरमाई चिया जे बुजुर्ग दुआ फरमाईया त वो पूरी गुलामी जी जिंदगी की गुजारी दे वंजो मां तोखे आजाद करे छडियो बी करी दुआ घुराई जी मालदार थिरदी 4000 दिरहम कई जिंदगी हिनके जे बुजुर्ग दुआ घुरिया त 4000 दिरहम दई खणो ये भी तो जात्या टी केड़ी दुआ घुराई जे घुराई मां सदवा कर तमो जो मालिक मजूसी गैर मुसलमान थी वने जे को बुजुर्ग दुआ घुरी जी हाओ जे बुजुर्ग दुआ घुरिया तमा तो शाहिद बनाया दो मंगल मोदो बड़ा अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जी जोती कड़ी दुआ घुराई जी जोती दुआ घुराई मां सदवा करता सांफई जन्नत में वणो जी बाबा आजाद करण मुझे हथ में हो मां कयो माए 4000 दिरहम दई भी बुजुर्ग जी दुआ के पानी नो सो मालदार कयो माए कलमो पढ़ गला तौफीक करवी मुझे इख्तियार में हो वो पढ़ो बाकी बाबा जन्नत में हलन मुझे हस में कोने जन्नत में दाखिल करण वो करना ने अल्लाह जे हथ में आ वो करे वो तो मुझे हथ में कोने को रात जो जने मई सुता बिरन के इल्हाम अल्लाह जे तरफ का दो तो शेख मंसूर अल वाइज दुआ फरमाई अल्लाह ने यूं जी दुआ कबूल फरमायो तो इहा दुआ ने कबूल थिया जने क़यामत जो ॾींहुं थींदो त तव्हां ॿई गॾु जन्नत में वेंदा ही त 4 दिरहम हा उन्हनि जो सवाब उनके नतीजो साम्हूं आयो पर चूंकि ईसा ने सवाब याद हलंदे मां इहा ॻाल्हि बि कयां अॻ में बि कई भेरा इहा ॻाल्हि ॿुधाई आहे हमादुल्ला हाले जी वारो देवबंद जो वॾो मौलवी आहे उन जो किताब आहे ख़ुतबात हाले जी उन पंहिंजे किताब में लिखियो आहे जेको कशफ जो साहब हो इहे कब्रिस्तान मां जो गुज़रियो ॾिसे त सभु ख़ुशि वेठा आहिनि हिकिड़ो तकलीफ़ में आहे उन खां पुछई चईसि हिन जे लाइ दुआऊं घुरनि था माण्हू ख़ैर ख़ैरात माइट कनि था मुंहिंजो पुछां केरु बि नाहे केरु मुंहिंजे लाइ दुआ घुरे ख़ैरात करे जो मूंखे क़बर में हेतिरे राहत नसीब हुजे जे पुछां केरु बि न अथई ते हिकु न्याणी छॾे आयो सो हाणे रस्ते तां हटी वई आहे कहिड़े ॻोठ में आहे जे फलाणे ॻोठ में आहे वो बुजुर्ग उतां निकितो चवण वारो हमादुल्ला हाले जी वारो आहे पाण हुननि जो किताब छपरायो आहे हाणे अजब अंदाज़ त ॾिसो जॾहिं ॻाल्हि अचे नबी करीम जे इल्म जी त चवनि था उसको दीवार के पीछे का पत्ता नहीं खलील अहमद अम्बेडकर लिखी जो बराहीन कादिया में रशीद अहमद गंगोही उन जी तस्दीक कई पर चवनि था असुल लिखियल रशीद अहमद गंगोही जो आहे नालो खलील जो भला जंहिंजो बि आहे पर उन जी तस्दीक जरूर आहे जे बता हाणे वो लिखंदा तो उसको चवंद लिखो तो इन जो बंद तो उसको दीवार के पीछे का पता नहीं मैं नबी से के बिंद जे पूछा जी खबर ना है हेडा वरी हमादुल्ला हाले जी वारो तो चवे तो कब्र जे मथा बीठो आ दीवार थी फुट जी बिंद जी ओए 5-8 फुट हेठ कब्र में पियो आ उन कब्र में उन कशफ वाले हमरा की खबर पई पवे त ॿिया अज़ाब राहत में हिकिड़ो तकलीफ़ में आहे अब जे 5-8 फुट हेठ उम्मती जी नज़र कब्र वारे ताईं पहुची सघे थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तमाम रसूलनि जो सरदार हुजूर खे ख़बर पई पर बरसबीर तस्करा मूं ॻाल्हि कई मौज़ू जो कोन्हे वो ना दरवेश निकतो सिद्धो उन ॻोठ में आयो पुछा कई अब फलाणो माण्हू जो गुज़ारे वियो आहे पुछा जो उन जी न्याणी आहे पर रस्ते ते काने माना ग़लत रस्ते ते हली वई आहे हिन वक्त में कपड़ा धोइण जे लाइ कंहिं ॿाहिरि वई आहे वाह ते या पाणीअ ते तलाव ते अचे जो ॾिसे त वाकई छोकिरी कपड़ा वेठी थी धोए फलाणे जी धीउ आहे जी हाओ तुंहिंजो पीउ घणो वक़्तु थियो आहे फौत थी वियो आहे हेतिरो वक़्तु थी वियो आहे जेको उन जे लाइ न को दुआ न को ख़ैरात
जे अबे मुझे ला छजो छा हो जो मा खैरात कया जे मा दिसी आयो तकलीफ में आ या सब खुश वेठा थई तोरो पापी जो को आसो तकलीफ में आ जे ने अबो जे करे तकलीफ में आ छा कया जी कोन ला दुआ खैरात कर तो तुझे पी जी तकलीफ खत्म थे ये पानी जे मथा वाह या तलाव ते ये मुक्को पानी जो भरे ये घड़ी मथे उछलाए जी से जे के चवे तो यो पानी जो मुक्को अबे जे नाले दे खैरात सुभान अल्लाह के प्यारे यहां तक थी ना वो मथे उछलाए पानी में टिक गयो दर यशोदा मोटियो अचे जो से उन खागे कब्रिस्तान में तो जिया प्यार राहत ने खुशी में वेठा त ही खुश रहो पियो जे बा किथा खुशी मिले जी से मेहरबानी मुझे न्याणी ताई पैगाम तहां पहुंचायो उन जेका खैरात कई अल्लाह उन जो सवाब मुझे दई छजो कब्र में राहत अज़ाब अल्लाह दूर फरमायो ये तो पानी उछलायो ही हवा में जैसे हवा में उछलाए पानी जद हेठ वनी जमीन ते गिरियो तो एकड़ो नंढो जीत हो उन्यारो हो उन जे करे वातुन जो पटियो पियो हो पानी न ताई कीअं पचे मुआरे छोकरीअ जीअं ई पानी जो बुक उछलायो हेठ जो करियो तो जेको जीत उन्यारो वेठो पानी जो हिकड़ो कतरो उन जे वात में पियो बस जीत जे वात में पानी जो कतरो जीअं ई पवंदो वियो अल्लाह ताला कब्र जा सब अज़ाब मुझे मथा माफ फरमाए और आवाज सुभान अल्लाह जीत जे वात में पानी जो बियो कतरो अज़ाब कब्र जो हुन जे मथा करी वयो लिखण वालो देवबंद जो हल्को बुल्को मौलवी नाए हुन जो वडो पीर अहमदुल्लाह हालेदी वारो वडो पीर है जो बंद जो आवाज करे मानी जो कतरो जीत जे वात में पए ए अल्लाह उन जे करे बख्शिश फरमाए थो वो जेका अशरफुल मखलूकात इंसान आहे हुजूर जा उम्मती आया अगर कहे में जगह ते अड़े किस्म जी कहे बोत वाले जे ला खैरात थी हुजूर जी उम्मत खाईंदी दुआ जा हथ खणंदा भलाई घुरण वारन जे लाइ बि थींदी त भलाई उन्हनि जे लाइ बि थींदी जन जे वास्ते जो ईसा ने सवाब कयो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि दोस्तों दीदो मुसलमान भाइयों अल्लाह जिंदगी दी खुदा नेमत अता फरमायो खास तरह नौजवानों खुदा तवा की जवानी दुनिया उन जवानी के गलत जगह पे इस्तेमाल न कयो उन जवानी के अल्लाह जी इबादत में जी कर मसरूफ रखो शेख फरीदुद्दीन अतार फरमायो त पोढ़ाए पजरे थी दिया पोढ़ो त बखेड़ में क्यों था कदो आ हाने ने बकरे के शिकार कर रखा पोढ़ो बखेड़ अदुआ कम न कंदा त हाने हर के किथा भजी पहुंचे किथा बकरे जो शिकार कदो पोढ़ाए पवे त बखेड़ में ताब थी विदो आ असल इबादत जो मज़ो जेको शेर है पैगंबरिया अंबिया जो तरीको असल इबादत हुआ है जो जवानी में मानो अल्लाह की इबादत पोढ़ो लखो सजदा करे जवान हिकड़ो सजदो करे उन हिक सजदे जो सवाब पोढ़ाए मजे लख सजदा का खुदा न थींदा खुदा नेमत दिलियो हल त खुदा जो मानो शुक्र अदा करे वो शुक्र जो तरीको खोड़ तरीका पर उन जो भलो तरीको आहे त पंहिंजी पेशानी अल्लाह जे हुजूर में झुका ना शुक्र खुदा जो नथी कुरान फरमाए तो इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद इंसान पंहिंजे रब जो ॾाढो नाशुक्र ऐं ॾिसूं पिया असां ॿियनि कमनि में केॾो असां तेज़ आहियूं
पर नमाज जे कम में खैर जे कम में भलाई जे कम में उन में बिल्कुल सुस्त ऐं पोइते रात जो 2 अढाई 3 बजे ताईं जागंदासूं सुबह जी नमाज पढ़ी हली जेका इबादत आहे हली खुदा जो वॾो कुर्ब जे में नसीब थिए सॼी दुनिया सुती पई हुजे हे उथी पानी गरम आहे त बि ठीकु आहे थधो आहे त बि ठीकु आहे उथी करे अल्लाह जी इबादत करे सॼी दुनिया सुती पई आहे ही उथी ख़ुदा जी इबादत करे तो ख़ुदा जी मदद ऐं तौफ़ीक़ सां इन्हनि सभिनी में भलारो बि थींदो सभिनी खां वॾो फ़ाइदो बि हासिल कंदो ऐं जीअं सजदो कंदो त ख़ुदा जो वॾो कुर्ब हुन खे नसीब थींदो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर व हुस्सिल मा फिस सुदूर छा इंसान इहो कोन ॼाणे जॾहिं क़बरुनि जे अंदरि जो गुजारण खे ॿाहिरि कढियो वेंदो उथारियो वेंदो व हुस्सिल मा फिस सुदूर ऐं सीननि जे अंदरि जो गुजारण खे ॿाहिरि कढियो वेंदो हेॾा क़बरुनि मां माण्हू उथंदा हशरगाह जे मैदान में हलंदा तव्हां जे सीननि में जेके शयूं आहिनि उनखे खोलियो वेंदो अगरि बुग़्ज़ आहे त बि ॿाहिरि कढियो वेंदो हसद आहे त बि ॿाहिरि कढियो वेंदो साड़ आहे त बि ॿाहिरि कढियो वेंदो सीने में जेके माण्हू हिक ॿिए जे लाइ ग़लति वहम ख़्याल रखे वेठा आहिनि उहे सभु ॿाहिरि कढी दुनिया जे अॻियां आलम आश्कार कया वेंदा उन जा खोले करे राज दुनिया जे अॻियां ज़ाहिर कया वेंदा त कंहिंजे सीने में कंहिंजे लाइ केतिरो बुग़्ज़ हो हसद हो साड़ हो वो सब बाहर करे वेंदो मुसलमानो हसद छॾियो गिलाऊं छॾियो गीबतूं छॾियो चुगलखोरी छॾियो पंहिंजे सीने खे साफ़ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जन्नत में दाख़िल फरमाए हुज़ूर जे कचहरी में हिकिड़ो माण्हू आयो हुज़ूर फरमायो इहो जेको शख़्स आहे न जन्नती आहे वरे आवाज़ सां सुभान अल्लाह अञा जो सुभान अञा बि ॿुधण खे पक कान्हे हुज़ूर जे इल्म जी हुज़ूर फरमायो जन्नती आहे अब जन्नती हो थींदो जंहिंजो ख़ात्मो ईमान ते थिए छो सुभान माना हुज़ूर खे उन जे ख़ात्मे जी ख़बर आहे छो सुभान पर वे जन्नती आहे त कई सहाबी के दिल में थियो त कहिड़ो कम कंदो आहे मां बि ॾिसांसि त उहो कम मां बि कयां हुज़ूर फरमायो जन्नती आहे त ज़ाहिर को अमल कयो कंदो हूंदो मां बि हिनखे ॾिसां त कहिड़ो अमल थो करे हुनखे चई साईं ॿाहिरि निकिरी चई मां तोसां थोरो गॾु रहण थो चाहियां इजाज़त आहे जॾहिं मता न करे उनखे चयो त मुंहिंजो कुझु मसइलो आहे तंहिंजे करे मां कोट घर ॾे नथो वञी सघां थोरो मसइलो आहे इजाज़त ॾेई मां तोसां गॾु रहां थो हली आहे गॾु हुन सां वियो हुनजे घर में वञी वठी वियुसि हुनखे पंहिंजे घर में हुनखे रहाई हाणे हू वेठो ॾिसे त ही राति जो कमल उथे थो छा थो करे कहिड़ी इबादत थो करे कहिड़ो अमल थो करे जो हुज़ूर हिन जे लाइ फरमायो आहे त जन्नत ई आहे 24 कलाक सां गॾु रहियो उनजी निशिस्त बरख़ास्त अमल नमाज़ सभु ॾिसी वरितई 24 ॾींहं राति गुज़रण खां पोइ अस्सलाम वालेकुम जी असां हलूं था जी बाबा छो तुंहिंजे त घर मसइलो हो न ॿुधाई पई चईसीं उहो मसइलो ईअं हो मां तव्हां सां असल में रहण पिए चाहियो जी छो जी हुज़ूर फरमायो जॾहिं तूं आए पिए न हुज़ूर जे कचहरीअ में साईं फरमायो त इहो जन्नत ई आहे मूंखे दिलि में ख़्यालु थियो त मां हिन सां रही ॾिसां हे कहिड़ो अमल कंदो आहे जंहिंजे करे हुज़ूर हिनखे जन्नत ई फरमायो आहे जेको ॾिठुई जे जेको ख़ासि त कोन नज़र आहे 5 वक्त नमाज़ सभई पढ़ूं था तूं पढ़ी तो असां पढ़ूं तहज्जुद पढ़ी मां बि असां बि पढ़ूं था तूं पढ़ी तो ॿिया बि लेके जा कम अहिड़ो को ख़ासि मूंखे त नज़र कोन आयो जेको मां ॾिठो हुजे सो हाणे तंहिंजे करे हाणे मां ॾिसी वरितुमि ॾींहं राति में अहिड़ो ख़ासि अमल को नज़र हाणे मां वापसि थो वञा जीअं भाउ हेॾी आहे मुंहिंजे भरिसां बि उनखे चई मुंहिंजी दिलि ॾिसे थो जी हाँ जे मुझे दिल में मुझे सीने में कंहिंजे लाइ खोट कान्हे कंहिंजे लाइ मुझे दिल में सीने में खोट कोन्हे
जी यार बस को इहा ही गाल थई जे करे हुजूर फरमायो तो जन्नत ही पंहिंजे सीननि खे साफ़ कयो। तबक़ात सूफ़ीअ में इमाम सुलमी लिखियो आहे, हिकिड़े बुज़ुर्ग जो कौल लिखे थो, वो जेको असांखे जेका बि मंज़र मक़ाम मिलियो न सभु सीने जे सलामती जे करे मिलियो। सीनो असांजो साफ़ आहे, कंहिंजे लाइ सीने में अंदर में गंद कोन्हे को, कंहिंजे लाइ सीने में अंदर में बुग़्ज़ साड़ कोन्हे। असांजो सिर्फ़ सीनो जेको आहे बिल्कुलु सीने इन शीशे वांगुरु साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे। अल्लाह ताला इन जे सदके असांजे दर्जात खे बुलंद फरमाए। तो मुझा साईं ये दुनिया जी जिंदगी आरसी हिन दुनिया जी जिंदगी के अल्लाह कुरान में फरमायो आहे त यो धोखे जो सामान आहे, धोखे जो सामान। हदीस पाक में चए थो हिन दुनिया जी जे करे मच्छर जे पर जेतिरी भी क़ीमत अहमियत अल्लाह वटि हुजे आ, मच्छर जे पर जेतिरी क़ीमत अहमियत जे करे खुदा वटि दुनिया जी हुजे आ त अल्लाह ताला काफ़िर खे ज़रो बि अता न फरमाए। जंहिंजे पुठियां हलाल हराम जे फ़र्क़ ॼाणण सम्झण खां सवा इहे अंधा दुध उन जे पुठियां लॻा पिया आहियूं ऐं अहिड़ो त असां तरीक़ो ठाहियो आहे जो न को मौत जो डपु आहे, न ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, न मरण जी तयारी आहे, न क़ब्र जे लाइ तयारी आहे, न को आख़िरत जे लाइ तयारी आहे। हीअ दुनिया जी आरज़ी ज़िंदगी उन लाइ केॾी महिनत था कयूं, हीअ बि कमु कयां, हे बि कमु कयां, हितां 5 रुपया अचनि, हितां 5 रुपया अचनि, घर हलाइणो आहे, वॾी कोशिशि था कयूं, रोकिया मां कोन थो। हीअ त आरज़ी ज़िंदगी, ख़बर पिया त आरज़ी ज़िंदगी आहे, उन जे लाइ एतिरी कोशिशि ऐं वरी आख़िरत जे लाइ वो बस अल्लाह मालिक आहे। अब अल्लाह त मालिक हिते मालिक हुआ, अॻिते मालिक हुआ। मां अॻ में अर्ज़ करे चुको आहियां, मायूसी आहे कुफ़र त ख़ुदा खां बेखौफ़ थियो त कुफ़र आहे। ख़ुदा खां बेखौफ़ रखो, अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे अंदर में धारियो ऐं अल्लाह वाइदो फरमायो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान। जेको न पंहिंजे रब जे हुज़ूर में बीहण खां डिॼंदो आहे, ख़ुदा उनखे हिकु बाग़ न, ख़ुदा उनखे 2 जन्नतूं अता फरमाईंदो। अल्लाह ताला तव्हां खे असां खे आख़िरत जो फ़िक्र अता फरमाए, आख़िरत जे लाइ तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको बि अमल कयो, जेतिरो बि कयो, अल्लाह जे रज़ा जे लाइ हुजे, आख़िरत खे साम्हूं रखी। मां हिकिड़ो ॻाल्हि कयां थो, मिसाल हिते थो कयां त कम अज़ कम में एतिरो पाण में त एतमाद हुजे, जेका हिते ॻाल्हि कयां थो उहो सुभाणे क़यामत जॾहिं अल्लाह जे हुज़ूर में बि करे सघां। ईअं माण्हू न थिए जो न ख़ुदा जो हया, न अल्लाह जे रसूल जो हया, न ख़ुदा जो ख़ौफ़। इहे माण्हू गुनाहनि में ढगनि ढोरनि वांगुरु ज़िंदगी थो गुज़ारे। बाबा उन ज़िंदगीअ खे छॾियो, उन खां तौबह ताइब थियूं ऐं जॾहिं माण्हू तौबह ताइब थींदो आहे त हदीस में फ़र्क़ु ईंदो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त भला गुनाहगार तौबह करण वारा, खैरुल ख़त्ताईन अत-तव्वाबून। हालांकि गुनाहगार भलो कोन थींदो आहे, पर हुज़ूर फरमाईंदा जेको तौबह कंदो आहे इहो भलो गुनाहगार आहे। ऐं जॾहिं तौबह कंदो आहे सची दिलि सां, अल्लाह ताला पोइ उनजो सॼो खातो माफ़ फरमाईंदे। अल्लाह जो करम वॾो आहे, ख़ुदा जी रहमत बेपाई आहे, ख़ुदा जी रहमत तमामु घणी आहे। माण्हू अल्लाह जे रहमत में बि उम्मीद रखे, खुदा जो खौफ भी रखे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदब साउथी व्यू दुरूद सलाम मुस्तफा जाने ओ सलाम शमा बज़मे हिदायत तेरा फतेह